नाज़रीन हेडलाइन सां वठी ब्रेकिंग न्यूज़ ऐं असां शेयर कयूं पिया। घोटकी पुलिस और थाणे आवास ते इरखी जी अगवा थींदड़ ॿिनि नौजवाननि खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। पुलिस नवाबशाह वासी रियाज़ जमाली ऐं सखर वासी मोहम्मद कासिम जमाली खे अगवा थियण खां बचाए वरितो। ॿई नौजवान ॿेड़ी ज़रिए कचे ॾांहुं वञी रहिया हुआ त पुलिस कार्रवाई कई। अगवा खां बची वियल ॿई नौजवान 6 महीननि खां जवाबदार और थाणे आवास ते ॻाल्हाईंदा हुआ। उन्हनि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर नासी नवांखे ॾियूं पिया। घोटकी पुलिस और थाणे आवास ते इरखी जी अगवा थींदड़ ॿिनि नौजवाननि खे अगवा थियण खां बचाए वरितो। तफ़सील मालूम कंदासीं। आवास जो रिपोर्टर मुश्ताक लगारी असां सां लाइन ते मौजूदु आहे। मुश्ताक, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, घोटकी जी कचोमुंडी 2 पुलिस नवाबशाह वासी रियाज़ जमाली ऐं सखर वासी मोहम्मद कासिम जमाली खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। ॿई नौजवान औरतां जे आवाज़ ते हरकी नवाबशाह ऐं सखर खां शादी करण जे दिलासे ते ॿेड़ीअ ज़रिए कचे तरफ़ वञी रहिया हुआ त झूठे आइंदा ते पुलिस कार्रवाई करे ॿिनि ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे त ॿई नौजवान जेके 6 महीननि खां औरतुनि जे आवाज़ ज़रिए अगवा कंदड़ औरतुनि सां ॻाल्हाईंदा हुआ ऐं सुबुह जो मोहम्मदपुर स्टाफ वटि पहुता ऐं मोटरसाइकिल ज़रिए जेके कचे तरफ़ पहुता ऐं ॿेड़ी ज़रिए दरिया पार करिया त हुते कचोमुंडी पुलिस पहुती जेके ॿिनी नौजवान खे बचाए वरितो आहे। हीअ घोटकी ज़िले में केतिरा ई नौजवान जेके औरतुनि जे आवाज़ ते हरकजी ते अगवा ते थींदा रहिया आहिनि ऐं केतिरा अगवा थिया, पर हीअ जेको आहे घोटकी ज़िले जी पुलिस कचोमुंडी 2 जेका पुलिस आहे ॿिनि नौजवान खां बचाए वरितो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी मुश्ताक तफ़सील खां आगाह करण जे लाइ।